राजू खनानी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी मजिब पीपी हुकूमत सिंध क़ौमी वसीलनि जे मालिकी करण में नाकाम विया आहिनि। सिंधियुनि खे पंहिंजे वसीलनि ऐं क़ौमी बक़ा लाइ मुनज़िम जिदोजहद करणी पवंदी। मुल्क जे ख़ैर ख़्वाहिरुनि खे अॻिते अची मुल्की सालमियत ऐं गॾियल मफ़ादनि लाइ गॾिजी हिकमत अमली जोड़े मफ़ाद परस्त टोले जी रस्ता रोक करणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अवामी तहरीक ज़िले बदीन जे सदर बहरान दर्स तालके सदर मंजी कोहली, कामरेड हरीराम कोहली, लखा ॾिनो ख़ासकेली, हीरोमल भीम चंद कोहली राजू खनाणीअ में अवामी तहरीक तालके तलहार जे इजलास खे ख़िताब कंदे राजू खनाणी शहर ऐं आसपास जे शहरनि वापारियुनि मुख़्तलिफ़ चौकनि ते बीठल अवाम खे कराची में एहतजाजी रैली में शिरकत जो दावत ॾींदे ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त इर्सा हिकु सूबे जे मफ़ादनि लाइ कमु करे रहियो आहे, जंहिं जे फ़ैसिलनि खे असीं रद्द कयूं था। 17 नवंबर ते कराची में दरिया जूं वारिस लखे सिंधियाणियूं गॾु थी थियाफियल हुक्मराननि जी गैर आइनी गैर जमहूरी फ़ैसिलनि खे रद्द कंदी। हुननि चयो त इर्सा एक्ट में तरमीम करे सिंध दरिया मां 6 कैनाल कढण जी इजाज़त ॾेई सिंधी क़ौम सां वेसाउघाती कई आहे। सिंध जो अवाम पंहिंजे वजूद ऐं दरिया खे बचाइण लाइ पुरअमन जमहूरी जिदोजहद जारी रखंदो। हिन मौक़े ते घुर कई त ज़िले जे समूरनि सिम नालियुनि जी जल्द सफ़ाई कराए कपर मज़बूत कया वञनि। ज़िले में बंद स्कूल बहाल करे समूरनि स्कूलनि जी ज़बो हाल इमारतुनि जी मरम्मत कराए स्कूलनि में उस्ताद फर्नीचर ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट ख़त्म कई वञे। अस्पतालुनि में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़त्म करे जदीद दौर जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ज़िले मां मंशा जो ख़ात्मो कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कराची वारे एहतजाज में राजू खनाणी मां सिंधियाणी जो वॾो काफ़िलो ऐं अवाम जी भरपूर शिरकत कराई वेंदी। इन सिलसिले में कमेटियूं जोड़ी वयूं आहिनि।